अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी शख़्सियत सां मां आहियां हमीद भुट्टो। अॼु असांजो जेको महिमान आहे कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। सियासत जे हवाले सां तमामु घणो अरसो ज़िंदगी जो पाण पतो अथई। सेव सिंध मूवमेंट जो चेयरमैन, अॻूणो सूबाई वज़ीर, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन, मुख़्तलिफ़ पार्टियुनि में मुख़्तलिफ़ वॾनि अहम उहिदनि ते पिणु रही चुको आहे सैयद शाह मोहम्मद शाह। साईं, अव्हां जी महिरबानी जो अव्हां अॼु असांजे प्रोग्राम लाइ वक़्तु कढियो। तव्हांजी महिरबानी। अव्हां 19 जनवरी 1951 धारे अरबा जे ॾींहुं सुबुह जो 10 वॻे भाणोट शहर में सैयद अहमद शाह जे घर जनमु वरितो। ऐं माण्हू जिथे जनमु वठंदो आहे, नंढपण जूं यादूं उते ई हूंदियूं आहिनि, बामड़ा उते पाए उते ई अॻिते वधे थो। नंढिड़ो ॻोठु सिंधू दरिया जे किनारे ते भाणोट ॻोठु, उनखां पोइ हाला वेझो। सियासत जे हवाले सां हाला पिणु अहम सिंध में पाकिस्तान में जॻहि विलारे थो पियो। उहे कहिड़ियूं अव्हां जूं नंढपण जूं यादगिरियूं आहिनि? भाणोट शहर में अव्हां प्राइमरी तालीम बि उते हासिलु कई। मुंहिंजो जनमु जेको थियो आहे उहो इन पस मंज़र में त मुंहिंजे वालिद खे नरे न औलाद कोन बचंदो, पुट जी औलाद न बचंदी, 2 सालनि जा 3 जा थींदा पोइ गुज़ारे वेंदा। सो मूंखे भेनरूं तमामु घणियूं हुयूं। 4 भेनर खां पोइ मां ॼाओसि जॾहिं, छाकाणि 2-4 भाइर मुंहिंजा इंतकाल करे चुका, तंहिं करे तमामु घणो सिकी लधो हुउसि। ऐं जॾहिं ॼाओसि त अजब आहे त मुंहिंजी दाई आहे, जेका दाई आहे, असां दायूं ॼण दाई सैत जंहिं जनमु वठायो, उन छा कयो जो ॻोठ जे हिकिड़े ढेर तां कारियूं अॻड़ियूं ॿेड़े आई, जेको ॿुधाइनि था, ऐं उहे मूंखे ॿधियूं हुयूं। ऐं उन खां पोइ उन होको ॾिनो त अहमद शाह जे घर में खोदड़ो ॼाओ आहे, को वठंदो? पोइ उन हिसाब सां ऐं असांजी फैमिली जी हेड आहे, असांजी वॾी ॾाॾी हुई रिश्ते में, उन मूंखे लूण जे बुक ते ख़रीद कयो। लूण जे बुक ते? हा, नालो मुंहिंजो शाह मोहम्मद शाह रखियो, पर जो मूंखे बुक ते ख़रीद कयो हुयो त पोइ आउं घणो वक़्तु विकियल शाह जे नाले सां मशहूरु। मुंहिंजी सॻी ॾाॾी न, पर असांजे फैमिली जी हेड हुई जेका शादीशुदा हुई, ऐं उन ख़रीद कयो। छाजे करे शादीशुदा न हुई? बसि पुराणी रवायतुनि में को सबबु हूंदो जो शादीशुदा न हूंदी। अॻ में जेसि शादी थींदियूं उन जी ॿ भेनरूं शादी, न उहा कान, नेक नमाज़ी औरत हुई, उन 2 भेनरूं अॻु शादीशुदा हुयूं। ठीकु आहे, कंहिं सबबु जेके रहिजी वई हूंदी, उहा मूंखे ख़बर न आहे मालूम, पर ॿुधो हुयो अथमि। ऐं त उन में जे करे मूंखे घणो वक़्तु, ऐं मुंहिंजे कन में वाली हूंदी हुई, ऐं मूंखे पेर में कंगड़ पियल हूंदो। जी, घणो वक़्तु वॾो थी वियुसि पोइ रहियुमि। विकियल शाह जो नालो केतिरो अर्सो रहियो? विकियल शाह मुंहिंजो नालो तक़रीबन 6 जमायत ताईं रहियो। 5 या 6 जमायत ताईं रहियो। अवां 5 दर्जा स्कूल पंहिंजे ॻोठ में? 5 दर्जा मां पंहिंजे ॻोठ में पढ़िया। ऐं ज़ाहिर त तव्हांखे ॿुधायुमि त तमामु सिकील थो ॿार हुउसि, तंहिं करे अजीब अजीब हरकतूं। सिकील त ॿार त कहिड़ियूं शरारतूं कंदा? हिकिड़ो दफ़ो असांजे ॻोठ में सैयद फैमिली तासीं, ज़मीनदार फैमिलीअ मां, असांजे ॻोठ में फ़ैसिला थींदा, हिकिड़ी घोड़ी हिकिड़ी आई, असांजे इलाइक़े जो पासे जो माण्हू चई उहा का सुठी घोड़ी, उहा मूं आस्तगी करे सां उनखे छोड़े, नंढिड़ो हुउसि, 5-6 सालनि जो बसि हुउसि, ऐं नंढिड़ो थी उनखे उनजे दड़े हिकिड़े ते बीहारे घोड़ी ते चढ़ी पियसि। मौसमी झूल झूलाइजी हुई, दरिया असां वटि फुल पियो वियो। सो आउं जो घोड़ी ते चढ़ियुसि, उनखे बंध ते पियो हलायां। हाणे अम्मा परेशान थी वई, सो सॼो ॻोठु गॾु थियो, जीअं ॻोठु गॾु थिए तीअं घोड़ी डोड़े। सो बहरहाल उहे एॾियूं एॾियूं शरारतूं जेके लाइफ खे डेंजर थियनि नंढे हूंदे, इन क़िस्म जी शरारतूं कयूं। पाणी दरिया फुल दरिया चढ़ियल हो, ऐं घर में इहो थियो। पोइ नेठि ॻोठ वारनि फ़ैसिलो कयो हिनखे छॾे ॾियो, फ़िलहालु आस्ते आस्ते करे पोइ ईंदो। पोइ बि आस्ते करे हिकिड़ो असांजे ॻोठ जा दाया आहिनि, उन्हनि घरनि में अची घोड़ी जलियमि। पोइ माइन आस्ते आस्ते साईं ईअं साईं विकियल करे ॻाल्हाए पोइ घोड़ी जलियो। दरिया में विझण वेंदा? हा, दरिया में वठे थो, जीअं त मुंहिंजे बाबे में मोचड़ा पिया। ॿुढुसि कोन, पर हिकिड़ो दफ़ो बाबा ॾाढा मोचड़ा आया। छो? त छो वियो ई, अकेलो ॿार हुयुसि न, ख़ौफ़ हूंदो ॿुॾी न वञे। पुटु मुंहिंजो भाउ, पोइ ॿियो ॿारु तमामु लास्ट में पैदा थियो, तंहिं करे सिकील हुनखे छॾींदा घटि हुआ। शाखुनि में वेंदुसि, दरिया में वेंदुसि, ऐं रांदियूं कयुमि, कबडी रांदि कयुमि, इटी ॾकर रांदि कयुमि। ऐं मथो वथो न फाड़ियो कॾहिं? न, कॾहिं बि न। स्कूल में ख़ासि करे तारीख़ ऐं जोग्राफीअ में होशियारु शागिर्द, हिसाब में कचो। पोइ प्राइमरी स्कूल में मास्तर पुछंदा,
पोइ तारीख़ जोग्राफी में छोकिरनि खे जंहिं सही त पए त की को टमाटर न हणे ऐं कचो थी पए त वरी हुनखे टमाटर वणंदोसि। वधीक न होशियारु अंग्रेजी में ॿियनि सब्जेक्ट में? अंग्रेज़ी में जॾो छाजे करे? अंग्रेज़ी में जॾो स्कूल में पर पोइ वरी कॉलेज में रिकवर करे वियुसि। ऐं बाक़ी हिसाबनि में सफ़ा जॾो अॼु बि जॾो आहियां। ऐं ज़िंदगी मां हिसाब किताब कई कोन, पैसा मूं ॻणी कोन, हिसाबनि सां कोन न लॻे? हिसाब कई कोन, न को हारियुनि सां कयां, न को हिसाब कंदो आहियां ख़बर हूंदी, पर मूंखे खीसे मूं ज़िंदगीअ में तालो कोन लॻायो कबट खे, मुंहिंजी बैग खे चाबी ज़िंदगीअ में कान लॻी आहे। तोकल ते ज़िंदगी पर्स उछले छॾियो त 5 रुपया हुजनि 50 लख हुजनि, मूंखे ख़बर न हूंदी आहे। अवां 6 खां 9 जमायत ताईं मॉडल स्कूल टंडो अलायार में तालीम हासिल जी। की, उहो कहिड़ो कारण ॻोठ छॾे वई टंडो अलायार तालीम हासिल करण? मुंहिंजो वालिद गुज़ारे वियो 1964 में, ऐं पढ़ाई असांजे ॻोठ में कोन हुई। मुंहिंजो मामू हूंदो हुते टंडो अलायार में नौकिरी कंदो हो, सो उन खे मुंहिंजी वालदा चयो त हिनखे पंहिंजे ॿारनि सां गॾु वञी पढ़ाए। ग़रीब माण्हू हुआसीं, तॾहिं करे आउं हुते 6हीं 7हीं 8हीं इवन 9 ताईं पढ़ियुसि। ऐं मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि टंडो अलायार में, सतार बचाणी मुंहिंजो दोस्त, उन ज़माने असीं गॾु पढ़िया आहियूं। ऐं घणा वॾनि उहिदनि ते बि अची विया आहिनि, की पोइ हिते बि रहिजी विया आहिनि। उते बि इंग्लिश मां सफ़ा जॾो सो साईं जगत राय मूंखे मारींदो ॾाढो, छो त पोएं क्लास जे पोयनि बेंचुनि ते वेहंदो हुउसि। सो इहो मुंहिंजो स्कूल जो टाइम उते कयो। ऐं मैट्रिक टंडो आदम स्कूल शालती स्कूल मामा हुते रहंदा हुआ, मुंहिंजो मामू जेको नौकिरी टंडो लॻभॻि घर हुननि जा असुलो बि बाणोट जा हुआ। उहो वरी कंहिं सबब करे पंहिंजे पुटनि समेत मूंखे मैट्रिक मां आंदऊं शालती स्कूल टंडो आदम में। ऐं उन शालती स्कूल टंडो आदम में अजीब वाक़िया थिया आहिनि। को एजुकेशन हुई, पहिरियों स्कूल जंहिंमें को एजुकेशन हुई। इहे रोशन जूणे जो छोकिरी छोकिरा गॾु पढ़ंदा? रोशन जूणे जो रोशन जूणे जो असीं गॾु पढ़ंदासीं मैट्रिक में, ऐं 2 टे ॿिया बि छोकिरा। पोइ ही शायदि आशिक़ इश्क विश्क कंदा हूंदा, मूंखे ख़बर न आहे, पर छोकिरी हिकिड़ी ॿी छोकिरी का सुहिणी हुई, उहा कंहिं 8हीं क्लास में पढ़ंदी। मूंखे ख़बर न आहे कहिड़े ख़्याल सां विया, हीअ उन विचां जो लंघिया रहंदा की ॿिया बि आशिक़ हूंदा। सो मां जो लंघियुसि त मूं ते छोकिरा हिकिड़ा मुहाजिर छोकिरा ईअं काबू करे भई आप क्यों गुज़रे इधर से, मूंखे त ख़बर ई कान्हे रही हिन जो को इश्कबाज़ी बि हले थी सघे थो। मुंहिंजो अंदाज़ो अॼु ॾींहं ते रोशन करे करे कूड़ हणी वेंदो मूंसां। पोइ जहिड़ो थी पियो मूंसां जो जहिड़ो थी पियो त पोइ वरी ही मूंखे रोशन वारा पंहिंजे घर छॾण विया। पोइ एॾो वॾो फसाद थियो जो सिंधी मुहाजिर राइट्स थी वियो, ऐं उहो टंडो आदम में कर्फ्यू लॻी वियो। वॾो फसाद थी वियो, ऐं बिना कंहिं सबब जे फसाद थी वियो। उहो जेको छोकिरा हुआ मुहाजिर, त हिकिड़े नालो जिब्राइल हो, अलाए इज़राइल हो अलाए जिब्राइल हो, कुझु ईअं हो। पोइ अहिड़ो जहिड़ो थी वियो तमामु वॾो। पोइ शानवाज़ जुणे जो रोशन जो वालिद साहिबु, मुंहिंजो मामू हुते चीफ ऑफिसर हो म्यूनसिपालिटी जो, सभिनी गॾिजी को कोशिशि कई, जहिड़े करे ॿाहिराड़े जा माण्हू सभु शहर में टिपी पिया। वॾो फसाद थियो, पहिरियों सिंधी मुहाजिर राइट्स थियो इन खे बिना शुअ जे। अवां न कयो कंहिंसां इश्क वग़ैरह कयो त छोकिरी में? उन ज़माने में त कोन कयमि, पोइ त ज़रूरु कयमि। पोइ कया अवां वरी मैट्रिक खां पोइ अची वियो नवाब शाह नवाब शाह इन करे आयुसि जो साईं GM सैद सां मिलण वेंदुसि मोकलनि में सन, असीं रिश्तेदार आहियूं। सो साईं वॾे मूंखे चयो बाबा हिते रही पा, ज़ुल्फ़कार भुट्टो थो अचे, ऐं को इमदाद बि कोन्हे, अमीर बि कोन्हे, महिमाननि खे ख़ातिर तवाज़ा कबी, सो मां रही पियुसि। इतफ़ाक़ सां इमदाद मोहन शाह मरहूम अची वियो, पोइ भुट्टो साहिबु आयो हुते। सो ॿिए ॾींहुं जॾहिं आउं वियुसि थिए त असीं रेलवे स्टेशन ते, मूंखे इमदाद मोहम्मद शाह रेलवे स्टेशन ते गॾु पिया आहियूं। मूंखे चई हाणे छा प्रोग्राम थी पढ़ण जो? मूं चयो मां नूर मोहम्मद पंहिंजे मुस्लिम कॉलेज हैदराबाद में पढ़ंदुसि। चई त न मां थो रहां नवाब शाह वकालत में, अकेलो थो रहां, तूं नवाब शाह अचु। उन करे हुन सां लियोसि, छाकाणि उहो मुंहिंजो पीउ जो मासाद हो ऐं वरी मुंहिंजो भेण वियो हो, तॾहिं करे हुन सां गॾु रहियुसि। नवाब शाह गवर्नमेंट कॉलेज नवाब शाह में पढ़ियुसि। ग्रेजुएशन अवां कई वरी सिंध यूनिवर्सिटी जामछोरे मां? ग्रेजुएशन मूं 1973 में कई छा, ऐं पंहिंजो BA जे सेकेंड ईयर पास करे चुको हुउसि, ऐं ऑनर्स में हुउसि त रेस्टिकेट थी वियुसि, तॾहिं करे उहो BA पास आहियां, पोइ अॻियां पढ़ी न सघियुसि। अवां 16 सालनि जी वहीअ में नौजवानी वारी फूह जवानी सियासत में आया 1967 धारे। नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन जो अवां बुनियादु विधो, उनजा अवां उहिदेदार थिया, कीअं अचणु थियो हिन पासे? नंढपण खां वठी मूंखे हिकिड़ी जिदत हुई, टंडे अलायार बि पढ़ंदो हुउसि त बि मूंखे थोरो हुरा खरी हूंदी हुई। कश्मीर ते को जुलूस निकिरी पियो, उन में काए पियुसि। ऐं ॿियो छा आहे त फैमिली पॉलिटिक्स में साईं GM सैद क़रीबी रिश्तेदार रहियो आहे। छा रिश्ते में साईं GM सैद? साईं GM सैद जी अहलिया ऐं मुंहिंजे ॾाॾे जी अहलिया ॿई भेनरूं आहिनि, ऐं उन खां अलावा असीं औलाद बि हिकिड़ी फैमिली में। साईं GM सैद जंहिंजो वॾो जेको ॾाॾो शाह हैदर सनाई आहे, ऐं उनजे वॾे भाउ जलाल शाह जो असीं औलाद, जंहिंजो नालो हींअर जलाल महमूद शाह आहे। सो असांजी फैमिली हिकिड़ी आहे, भाणोट ऐं सन
हिकिड़ो घरु तॾहिं करे उहो असरु इन करे पियो जो साईं जीअं सर पियो गिरफ़्तार थींदो। सो हिकिड़ो ॾींहुं मूंखे यादि आहे त मुंहिंजी वालदा मुंहिंजे वालद खां पुछियो त चाचे सां मिली आयो हुई त चई हा चाचे सां मिली मुलाक़ात करणु ॾींदा न जेल वेल में। इहे नंढियूं ॻाल्हियूं ॿुधंदुसि। 9हीं जमात में उहे साईं जीअं सॼो हिकिड़ो किताबु मिली वियो, घर में पिया हूंदा मौजूदा सियासी मसइला, शौक़ु माना किताब पढ़ण जो नंढपण में? किताब पढ़ण जो उहो जो पढ़ियुमि त उन मुंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली करे विधी। पोइ पॉलिटिक्स नई सोच मिली। बिल्कुलु उहो पढ़ियुमि, पोइ वरी नई सिंध लाइ जदोजहद पढ़ियुमि। साईं जीअं सॼा तमामु वॾा किताब मुंहिंजे हथनि में अची विया 12 में। सो इहो थियो। पोइ वरी जो नवाब शाह में रहियुसि त इमदाद मोहम्मद शाह सियासतदान हो, त उन वटि त सॼो ॾींहुं सियासत पई लॻी। पोइ भुट्टो साहिबु बि उते आयो 1968 में। ऐं मूंखे यादि आहे त बैज हुआ पीपल्स पार्टीअ जा। सो मूंखे भुट्टो साहिबु हयो थिए त मूं चयोमांसि न, इनकार कयो भेजण खां। पोइ वरी उहो साॻियो बैज मीर रसूल बख़्श त मूं चयो हा, त भुट्टो साहिबु ख़फ़ा थी वियो। मूं काफ़ी ठाहे ॾिनीमांसि, वरी वेठासीं मानी मूंखे सुञाणंदो करे साईं जीअं सॼो ॾायो त ऐं यादगिरी तमामु घणी। सो मूंखे चई ॻाल्हि ॿुध, तो मां जो जेको आहे लॻायल बैज न पातो हिन मीर रसूल बख़्श, मुंहिंजो तव्हां अञा ताज़ो अयूब खाना टा निकिता आहियो, पोइ आज़माईंदासीं, पोइ ॾिसंदासीं। उन करे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं हलनि पियूं अवां सां, अवां जी सियासत जे हवाले सां, अवां जी आम लाइफ, ॿिया काफ़ी रुख आहिनि उन ते ॻाल्हाईंदासीं। पर साई वठणु मजबूरी आहे, वठूं था लमेनड़ी साई।